नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध तरक्की पसंद पार्टी खिपरो पारां भिटाई गार्डन में सिंध तरक्की पसंद पार्टी जे जाखोड़ी कारकुन मोहम्मद साबिर लाशारी जी ॿी वरसी मल्हाई वई। सिंध तरक्की पसंद पार्टी जे जाखोड़ी कारकुन मोहम्मद साबिर लाशारी जी ॿी वरसी जे सिलसिले में थियल तकरीब जी सदारत झूने सियासतदान फ़कीर दीन मोहम्मद कुंबर कई ऐं महिमान ख़सूस मोहम्मद जुमन गज्जू। वरसी में सिंध तरक्की पसंद पार्टी जे केतिरनि ई कारकुननि ऐं शहरियुनि शिरकत कई। वरसी के खिताब कंदे फ़कीर दीन मोहम्मद कुंबर चयो त मोहम्मद साबिर लाशारी सिंध सां आख़िरी ताईं निभायो ही सचो ऐं खरो माण्हू हो। वरसी के मोहम्मद जुमन गज्जू खिताब कंदे चयो त साबिर लाशारी सिंध तरक्की पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां सिंध जे हक़नि जी भरपूर तरीक़े सां आवाज़ उथारियो आहे ऐं हिन माण्हुनि मां इहो जेको ॿियनि जे लाइ जीअनि था। सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले सांगड़ जे सदर अली ॾिनो ख़ासकेली पंहिंजे खिताब में चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी पंहिंजे सचनि कारकुननि खे कॾहिं बि नाहे विसारियो। वरसी तकरीब में सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी अगवान काज़ी खुदा बख्श दर्स आयल महिमान खे आजियाणियूं ॾींदे चयो त साबिर लाशारी जहिड़ा माण्हू पार्टियुनि जो असासो हूंदा आहिनि। इन मौके ते ज़ाकिर लाशारी, मुमताज़ बोज़दार, हाजी खान शाद, हाजी खान बोज़दार, ज़ाकिर शर, उस्मान कुंभार, आजिज़ समेजो ऐं ॿियनि पंहिंजी शायरी पेश कई ऐं खिताब बि कयो। साबिर लाशारी असांजो वॾो भाउ हो। ईअं सम्झो त असां ॿाहिरनि में मतिलबु ॿाहिरि सिर्फ़ु न हुआसीं, सुठा दोस्त बि हुआसीं। ज़िंदगी जे हर मरले में यूनिवर्सिटी जे टाइम में असीं पाण में वेही डिस्कस बि कंदासीं, कलाकनि जा कलाक बहस मुबाहिसो कंदासीं ऐं जेका रियलिटीज़ हुननि खे एक्सेप्ट बि कंदो हो। ईअं कोन त कोई ईगो जो मसइलो हूंदो, कोई ज़िद हूंदो या छा आहे, जेका शइ एक्चुअल हूंदी उनखे एक्सेप्ट कंदो ऐं असां कॾहिं बि कंहिं क़िस्म जो बि को तकरार या शइ कंहिं क़िस्म जी न हूंदी। जेको बि जेन्युइन जो हूंदो उन ते डिस्कस कंदासीं, बाक़ी रियलाइज़ कंदा हुआ। ऐं असांजो वॾो भाउ बि हो, सुठो दोस्त बि हो ऐं जेको अॼु जेको दोस्तनि जेको सुठो हिकिड़ो तकरीब बि कई आहे हिते तमामु बहितरीनु कई आहे ऐं उनखे मान शान ॾिनो अथनि ऐं इन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानी आहे। जेको साईं ॾिसो, साबिर लाशारी STP जो हिकिड़ो बाक़ाइदा बुनियादी कारकुन रहियो ऐं उन सां गॾोगॾु कमिटेड दोस्त रहियो ऐं उन में ॾुख में सुख में हर शइ में साबिर असां सां गॾु ई गॾु रहियो। उन जे करे STP असांजे कंहिं बि कारकुन असांजी खयल जेका विख आहे, असांजी सिंध जे लाइ जेको बि दोस्त विख खणे थो असां उनखे यादि कयूं था। असां शहीदनि खे यादि कयूं था। असां शहीदनि जो ॾिहाड़ो हिकिड़ो रखियो आहे जेको योम शुहदा असां कराची में मल्हाईंदा आहियूं ऐं जेको बि दोस्त पाण जेको गुज़ारे वियो आहे असां उनखे बि यादि कयूं था। हीअ STP जो हिकिड़ो रवाजु आहे, उन रवाजु विझी छॾियो आहे। हाणे ॿियनि खे बि असां चऊं था त पंहिंजे कारकुननि खे, छो जो खोड़ सारा तव्हां ॾिठा हूंदा त पंहिंजे लीडरनि खे यादि कोन था कनि, पर असां पंहिंजे कारकुन खे बि यादि कयूं था ऐं असां उन्हनि जे लाइ ही सबक़ु छॾियो था वञूं त कारकुन जेको सिंध जे लाइ हिकिड़ी विख खणे थो, उहा अहमियत रखे थो, उहा वॾो माना खेज़ासो, उन जे लाइ असां साबिर लाशारी खे सलाम पेश करण जे लाइ अॼु गॾु थिया आहियूं। साईं के माण्हू हर जॻह ते गॉड गिफ्टेड माण्हू हूंदा आहिनि, त अहिड़ी तरीक़े सां सियासी पार्टियुनि में बि के माण्हू गॉड गिफ्टेड हूंदा आहिनि। साबिर लाशारी मरहूम असांजे दोस्त, असांजी पार्टी जो असासो उन्हनि माण्हुनि मां आहे जंहिं पंहिंजे वतन सां निभायो, जंहिं पंहिंजे पाण सां न निभायो पर पंहिंजे वतन सां निभायो, पंहिंजे माण्हुनि सां निभायो, पंहिंजी क़ौम सां निभायो, पंहिंजी धरती सां निभायो। उन माण्हू खे यादि करणु असां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झियोसीं ऐं तव्हां सॼी संगत जी महिरबानी सां अॼु ही प्रोग्राम थियो त अहिड़नि माण्हुनि खे विसारणु असां पंहिंजे पाण खे विसारण जे बराबरि था सम्झूं, पंहिंजी क़ौम पर सियासत तां हथु खणण जे बराबरि था सम्झूं। असां ते इहो फ़र्ज़ु थो लागू थिए त असां हिननि माण्हुनि खे घटि में घटि जेको हिननि जी वरसी जो ॾिहाड़ो आहे उन ते यादि करियूं। तंहिंजे करे सिंध तरक्की पसंद पार्टी सदाईं पंहिंजे वर्करनि जो इन नमूने सां हर हंधि जेको सो ॾिहाड़ा जेको सो मल्हाया आहिनि। उन करे ही खिपरे जे दोस्त लास्ट ईयर असां खां मिस थी वई ऐं कुझु मजबूरियुनि जे करे ऐं हिन साल असां इहो कयो आहे। इंशाल्लाह असां इन सिलसिले खे कंटिन्यू रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।